सिंध यूनाइटेड पार्टी के चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त बदकिस्मती सां अहिड़नि माण्हुनि खे सियासी कुवत मिली आहे जिन खे अवाम जो को बि एहसास न आहे। अहिड़ो इज़हार हिन राब्ता मुहिम जे सिलसिले में जोईअ में अवामी मेड़ाके खे खिताब कंदे कयो। सैयद जलाल महमूद शाह चयो त बेईमान भॼायो सिंध बचायो मुहिम आहे जिते बि जंहिंसां बि ज़ुल्म ज़्यादती थींदी असां ऐं असांजा कारकुन उन्हनि जा मददगार थींदा। ख़राब हुकुमरानी सबब सिंध जो गरीब तबिको परेशान आहे। कणक ऐं खंड जे हथरादू बहरान पैदा कयो पियो वञे। हिन चयो त असां अणॼाणाई मां निकिरी अचूं त सभिनी जी तक़दीर तब्दील थी वेंदी। सैयद जलाल महमूद शाह चयो त गोरख हिल स्टेशन जे नाले ते करप्शन करे तफ़री माग जो बेड़ो ॿोड़ियो वियो आहे। हिन अवाम ते ज़ोर भरियो त उहे काउंसलर सतह ते SUP खे वोट कनि। हुन मौके ते रोशन बुरड़ो, सिकंदर सोडर, इदरीस चांडियो, जगदेश आहूजा, कामरेड गुलाम कादिर लिगारी ऐं ॿियनि पिण खिताब कयो। मोहम्मद हनीफ लिगारी, टोंग न्यूज़, जोई दादू।